नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं कंदकोट मां। कंदकोट बख्शापुर पुलिस जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ गोला बिरादरी जे इनक़लाबी अवामी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। इंसाफ़ लाइ दाऊं एसएचओ बख्शापुर मोहम्मद नवाज़ चाचड़ असांजे नौजवाननि खे बिला वजह गिरफ़्तार करे उन्हनि खां 2 लख रुपया फुर कया आहिनि, मुज़ाहिरीन जो इल्ज़ाम। कंदकोट भरिसां ॻोठ खमीसो गोलो जे रहवासियुनि जो बख्शापुर पुलिस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ इनक़लाबी अवामी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते कुदरतुल्लाह गोलो, फ़ैरुद्दीन गोलो, शाहनवाज़ गोलो ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त 4 ॾींहं अॻु बख्शापुर थाणे जे एसएचओ मोहम्मद नवाज़ चाचड़ कशमोर मालपीड़ीअ खां वापसि ईंदे असांजे नौजवाननि दिलशाद गोलो ऐं ज़फ़र गोलो जो अघु वठी उन्हनि खां 2 लख रुपया फुर करण बाद ॻाल्हि खे राज़ में रखण जूं धमकियूं ॾिनियूं। मज़ामत करण ते पुलिस दिलशाद गोलो खां 2 लख रुपया खसे खेसि फ़रार करे कूड़ो केस दाख़िल करे छॾियो आहे। हुननि चयो त बख्शापुर पुलिस असांजो जीअं जंजाल बणाए छॾियो आहे। हुननि हुकूमत सिंध ऐं एसएसपी कशमोर एड कंदकोट खां घुर कंदे चयो त वाक़िए जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराए एसएचओ बख्शापुर मोहम्मद नवाज़ चाचड़ ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में असां